अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله عليه وعلى آله وأصحابه أجمعين خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وعلي رضوان الله تعالى عليهم أجمعين فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون وقد قال النبي صلى الله عليه وسلم إني وددت أن أقتل في سبيل الله ثم أحيا ثم أقتل ثم أحيا ثم أقتل ثم أحيا ثم أقتل أو كما قال النبي صلى الله عليه وسلم صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما जेके दोस्त मोहब्बत सां वेठा आहियो तव्हां सभई साथी दिल जे मोहब्बत सां बआवाज़ बुलंद मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले, कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले, कि कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले, शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले। शहादत एक नखीले लाजवाल और गैर फानी है, शहादत खुद ही तफसीर हयात जावदानी है। ताज़ा खाही दाश्तन गर्दागहाए सीनरा, गाहे गाहे बाज खाई किस्से पारी नरा। काबिल सतम उलमा-ए किराम, ए मुझा मुख्तरम दोस्तों, भाइरों, ए बुजुर्गों, नवाबशाह शहर में मुहर्रमुल हराम जेहन बाबरकत महीने में इन अजीमुशान शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस में तमा असां सभई अल्लाह साईं खे राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ है त अल्लाह साईं तमा असां सभिनी जी ही हाज़िरी मंज़ूर मक़बूल फरमाए। असां हुसैनी आहियूं। केड़ा केड़ा हुसैनी हिन जलसे में? पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे ज़बान सां पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे ज़बान सां चओ त असां हुसैनी हूं। बुलंद आवाज़े सां। ये लफ्ज़ इन जे करे चवरायां थो ताकि कुछ माण्हुनि खे जेका ग़लत फहमी आहे उहा ख़त्म थिए। पुट तव्हां वेहो त आराम सां वेहो, हिते कचहरी करण जी गड़बड़ करण जी काई इजाज़त कान्हे। जो वेहे आराम सां वेहे या उथी हलियो वञे। तव्हां थकी कयो त मां दुआ घुरायां। पाण में वेठा हूं, पकाई न कयो। सची थकी पिया आहियो न? मोहब्बत सां वेहंदो, चङो मोहब्बत सां वेहंदो, ऐं जेके मोहब्बत सां वेठा आहिनि उहे अल्लाह अकबर जी सदा मुजाहिदन वांगुर बुलंद कनि। इज्तिमा तमाम वॾो आहे। अल्लाह अकबर जी सदा मुजाहिदन वांगुर बुलंद थियणु खपे। नारे तकबीर, नारे तकबीर। शोहदाए इस्लाम, शोहदाए इस्लाम। मां शुहदाए करबला जे हवाले सां, हजरत हसन हजरत हुसैन जे हवाले सां कुछ ॻाल्हियूं अर्ज़ करणु चाहियां थो। पर्दे जे पोयां जेके ॻाल्हाइनि था उन्हनि खे मुंहिंजे पारां अर्ज़ कयो त जेकॾहिं न ॻाल्हाईंदा त उन्हनि जी महिरबानी थींदी। या मुंहिंजी कमज़ोरी आहे जो मां डिस्टर्बेंस जे माहौल में न ॻाल्हाए सघंदुसि। स्टेज अहिड़ी जगह ते ठाहिण खपे जो उन जे इर्द गिर्द गोड़ गमसान न हुजे। बदकिस्मती इहा है जो असांजा मुसलमान पढ़नि नथा, न कुरान था पढ़नि, न हदीस था पढ़नि, न दीन था पढ़नि, न शरीयत था पढ़नि। टाइम ही कोन्हे, सब बिज़ी। टीवी ॾिसण जे लाइ टाइम आहे हमराहनि वटि, ड्रामनि ॾिसण जे लाइ टाइम आहे हमराहनि वटि, यारनि सां गपशप करण जे लाइ टाइम आहे हमराहनि वटि,
असांजे नौजवानन के न्यू जनरेशन जिनके सुभाणे कुर्सन ते वेहणो आ उन्हनि के इस्लाम के दुश्मनन के पढ़ने जे लाइ टाइम आहे पर इस्लाम के मुहसिनन के पढ़ने जे लाइ टाइम कोन्हे। अज जो नौजवान लेनिन के पढ़े थो, मार्क्स के पढ़े थो, माओ ज़ेतुंग के पढ़े थो, चू एंग डाई के पढ़े थो, फिडल कास्ट्रो के पढ़े थो, नेल्सन मंडेला के पढ़े थो, पर अज जो मुसलमान नथो पढ़े तो पाक मोहम्मद करीम के नथो पढ़े, सिद्दीक अकबर के नथो पढ़े, फारूक आजम के नथो पढ़े, उस्मान ज़िन्नुरैन के नथो पढ़े, अली मुर्तजा के नथो पढ़े, शुहदाए बदर के नथो पढ़े, शुहदाए उहुद के नथो पढ़े, शुहदाए करबला के नथो पढ़े। नौजवानों जंखे बने वटे के पढ़ो, नो ऑब्जेक्शन, असा के कोई एतराज कोन है। लेनिन के पढ़ो, मार्क्स के पढ़ो, माओ के पढ़ो, शुएंडाई के पढ़ो, फिडल कास्ट्रो के पढ़ो, नेल्सन मंडेला के पढ़ो, पर अल्लाह जो वास्तो थव मिठड़े मोहम्मद करीम के भी पढ़ो, पाक मोहम्मद के यारन के भी पढ़ो, आले मोहम्मद के पढ़ो, अस्हाबे मोहम्मद के पढ़ो, अहले बैत मोहम्मद के पढ़ो। रब जो कसम तहांजे दिमागन जी ताकत दी। नारे तकबीर, शान अहले बैत। महाजन सेनेट जो मेंबर हम तो एक दफो वे उस चाइना जे दौरे थे हजरत मौलाना फजलुर रहमान साहब जे क़यादत में असा जो डेलीगेशन हो मौलविन जो चाइना जी जेका सरकारी पार्टी है, वन पार्टी रूल है चाइना में, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना, उन्होंने असा के दावत ॾिनी। काफी चीन वारनि सां कचहरियूं थियूं। हिकड़ी मीटिंग ही जंहिंखे चेयर करे पियो कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना जो सीनियर वाइस चेयरमैन। फॉर्मल मीटिंग पूरी थी, उन खां पोइ गपशप शुरू थी। उन हमराह चयो त तव्हां आलिम सगुरा हिकड़ी ॻाल्हि त असांजी मञींदव न? असां चयोसीं कहिड़ी? कि इहा त हर माण्हूअ खे रोज़गार असां ॾिनो आहे। यो फिक्र लेनिन जो, मार्क्स जो, माओ जो, चू एंग लाई जो, असां सोशलिस्ट ऐं कम्युनिस्ट है। यो क्रेडिट असां के मिलण खपे त असां हर माण्हू के रोज़गार ॾिनो आहे ऐं जिम्मेदारी खई आहे। कम से कम इहा ॻाल्हि त मां हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब जन के अर्ज़ कयमि, मां जो साईं इनके जवाब मां ॾियां। उन्हनि जो भली ॾेसि। मां उन हमराह के चुम मां चो अञा लेनिन ॼायो ई कोन हो, मार्क्स ॼायो ई कोन हो, चू एन लाई तहां वारो ॼायो ई कोन हो, तहां जो चेयरमैन माओ ॼायो ई कोन हो। उन खां घणो ज़मानो अॻ में सभ खां अव्वल हर शख्स जे रोज़गार जो ज़िम्मो हिन धरतीअ ते मदीने जे साईं जे हिक नौकर हज़रत उमर खयो हो। सभ खां पहिरियों हिन धरती ते इहो ऐलान अमीरुल मोमिनीन हजरत फारूक आज़म कयो हो। पंहिंजे दौरे खिलाफत में हजरत उमर सही फरमायो हो तो मुझे हुकूमत में जेकॾहिं फुरात के किनारे ते को कुत्तो भुख जे करे मरी वियो त क़यामत में इन जो पुछाणो भी उमर खां थींदो। सब खां अव्वल हिन धरती ते हजरत फारूक आज़म फरमायो हो तो मुझे हुकूमत में जेकॾहिं का सिंगन वारी बकरी कंहिं ठोड़ी बकरी के सिंग हणी जख्मी करे विझे, उन जो मालिक उन जख्मी बकरी की मलम पट्टी न कराए त क़यामत में इन जो पुछाणो भी उमर खां थींदो। सुभान अल्लाह में सुस्ती छो ॻाल्हायो तो मां ॻाल्हायां। भला नवाब शाह में सुभान अल्लाह चवण ते तव्हांखे पुलिस वारा ॿधंदा आहिनि छा? ॾाढिया ॾाढिया चओ सुभान अल्लाह। तव्हां सुभान अल्लाह मोहब्बत सां चवंदो मां समझंदुमि त तव्हां मूड में वेठा आहियो। सुभान अल्लाह मोहब्बत सां चवंदो मां समझंदुमि तव्हां निंड में न आहियो। सुभान अल्लाह मोहब्बत सां चवंदो मां समझंदुमि तव्हां ॿुधणु चाहियो था। ऐं नवाब शाह वारो अल्लाह जो कसम खणी थो चवां सुभान अल्लाह जा लफ़्ज़ रुगो मांखे न आहिनि वणंदा, मुंहिंजे अल्लाह खे बि ॾाढा वणंदा आहिनि।
मदीने जमीर फरमायो जेको कलमे वारो हिक दफो सुभान अल्लाह थो चए अल्लाह उन जे लाए जन्नत में वण थो हणाए। मां कोशिश तो क्या तो मां पंहिंजे बयान में तहां खां एतरी सुभान अल्लाह चवराया जो बयान जे इख्तिताम ताईं तहां हरनी जे लाए जन्नत में ठाहू का बाग लगी वञन। मां चुम जनाब आली सब खां अव्वल हिन धरती ते हजरत फारूक आजम ऐलान कयो हो त मुंहिंजे हुकूमत में जीअं का अमड़ पंहिंजे बच्चे जी थञ छॾाईंदी उन वक्त खां वठी उन ॿार खे पघार इस्लामी हुकूमत ॾींदी जेस ताईं कमाइण जे लाइक थे। हजरत उमर साईं रात जो चौकी ॾींदो हो। सदके वञा अमीर उमर था ॾाढिया तो चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां। अकेलो अकेलो मदीने जे घिटिन में चौकी ॾींदो हो। चाचे कायम अली शाह के चो हिकड़ो डी नवाब शाह में अचे रात जो चौकी दे पर अचे अकेलो। बाबा मां अदब सां नालो क्यों आता कावड़ जी छो अल्लाह अकबर। हजरत उमर सिंह चौकी पियो दे एक घर में कहीं बार जे रोअण जो आवाज आयो। हजरत उमर साईं उन घर जे दर ते बीही रहियो ऐं रड़ करे ची अम्मा बार के चुप करायो पाड़े वारन जी निंड खराब थींदी। अम्मा बार के चुप करायो पाड़े वारन जी निंड खराब थींदी। अमर समझो तो कोई चौकीदार आ जी चौकी दींदा है चौकीदार उनके या खबर नहीं तो है जनाब उमर। अमर जो चौकीदार साहब गाल इहा है तो असांजे बादशाह ऐलान किया हजरत उमर साईं तो जीअं का अमड़ पंहिंजे बच्चे जी थञ छॾाईंदी तो उन वक्त खां वठी उन ॿार जी पघार मुक़रर थींदी। मां गरीब आहियां पंहिंजे ॿार जी थञ जल्दी थी छॾायां तो जीअं जल्दी पघार मुक़रर थिए। जॾहिं अमड़ इहो जवाब ॾिनो तो हजरत उमर साईं रड़ करे चो अम्मा वो उमर मां आहियां। अम्मा वो उमर मां आहियां ॿार सां ज्यादती न कर। वाकई मां ऐलान इहो कयो थम जेको तू मांखे ॿुधायो पर मां खां ग़लती थी वई आहे। ॿार सां ज्यादती न कर आराम सां इनखे थञ प्यार। मां तुंहिंजे घर जे चौकट ते बीही पंहिंजे ऑर्डिनेंस में तरमीम थो कयां। पहिरियों मां चयो हो त जॾहिं अमड़ ॿार जी थञ छॾाईंदी त पोइ उन ॿार जी पघार मां मुक़रर कंदुसि। हाणे तुंहिंजे दर जे चौकट ते बीही ऐलान थो कयां जीअं का अमड़ का ॿार ॼणींदी उन वक्त खां उन ॿार जी पघार इस्लामी हुकूमत मुक़रर कर। हुजूर साईं के तो जरूर पढ़ो पर हजरत अबू बकर के भी पढ़ो हजरत उमर के भी पढ़ो हजरत उस्मान के भी पढ़ो हजरत अली के भी पढ़ो सोहने हसन के भी पढ़ो सोहने हुसैन के भी पढ़ो बिलाल के पढ़ो अबूजर के पढ़ो तलहा के पढ़ो जुबैर के पढ़ो साद के पढ़ो सईद के पढ़ो। अल्लाह जो कसम तहां जो ईमान ताजो थी। उबता सुबता किताब हमराहन लिखे माण्हुनि में विराईंदा था वतन ऐं उबतू सुबतियूं ॻाल्हियूं माण्हुनि खे ॿुधाईंदा था वतन माण्हुनि खे गुमराह कंदा था वतन। ऐं हाणे सभिनी पंहिंजा टीवी चैनल शुरू करे ॾिना आहिनि। माण्हू वेठा आहिनि सॼो ॾींहुं टीवियुनि ते सॼी राति टीवियुनि ते माण्हू गुमराह पिया थियनि। असांजो को टीवी चैनल कोन्हे असांजा वसीला एतिरा कोन्हनि। मां कोशिश में आहियां संगत खे चवंदो थो वतां अल्लाह करे त दोस्त तैयार थियनि त मां टीवी चैनल खोल उनमें का बदमाशी न होंदी का बकवास न होंदी का उरियानी न होंदी का फहाशी न होंदी। अहिड़ो टीवी चैनल जंहिंमें 24 कलाक माण्हुनि खे सच्चे इस्लाम जी तबलीग करे दीन जूं ॻाल्हियूं समझाइजनि। अहिड़ो टीवी चैनल जंहिंजे ज़रिए माण्हुनि खे हक़ ऐं बातिल जे निखेर करण में आसानी थिए। अहिड़ो टीवी चैनल जंहिंमें काई बकवास न हुजे।
उहा शरीयत माण्हुनि खे सेखारजे जेका मदीने जे साईं पाण असांखे सेखारी। अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं माण्हुनि खे ॿुधाइनि था, माण्हू जज़्बाती थी था वञनि। के माण्हू चवनि था, उन्हनि पंहिंजा किताब लिखिया आहिनि हज़रत अबू बकर साईं जे बारे में, त हज़रत अबू बकर साईं अम्मा फातिमा साईं खे धिका ॾिना हा। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मुझो वस पुजे त मां अहिड़नि किताबनि खे नवाब शाह जे चौकनि ऐं चौराहनि ते रखी उन्हनि जे मथां गासले ठारे उन्हनि खे जलाए छॾिया। अलाए छा छा था लिखनि। त अम्मा फातिमा जे बाग़ फिदक ते हज़रत अबू बकर कब्ज़ो कयो ऐं पोइ अम्मा फातिमा साईं कोर्ट में केस कयो ऐं पोइ अम्मा फातिमा साईं कोर्ट ते चढ़ी। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। या तव्हांजे नवाब शाह जी का फातिमा हूंदी, पाक मोहम्मद जी न्याणी फातिमा। आए को सुभान अल्लाह चवण वारो। अल्लाहु अकबर कबीरा। अज मुझो गालियूं तवज्जो सां ॿुध, मुझो गालियूं दिल जे कननि सां ॿुध, अज मुझो गालियूं पंहिंजे सीने जे फरहीअ ते लिख। चिड़े छो थो? तुंहिंजे निरड़ में गुंज छो था पवनि? पाड़े वारनि खे ठूठियूं छो थो हणे? हौसलो धार। मुझे गाल मुझी ज़बान में बकवास न निकरंदी, गार न निकरंदी। मुझे बुजुर्गन मूंखे बकवास सेखारी कान्हे। बाक़ी समझाइण मुझे मथां फर्ज़ आहे। गाल के समझण जी कोशिश कर। चंद खजिल जे करे अम्मा फातिमा साईं कोर्ट ते चढ़ी। हिन ज़माने में भी अहिड़ा माण्हू आहिनि जो कॾहिं कॾहिं तकरार थी पवंदा आहिनि। पोइ उन्हनि खे को सलाह ॾींदो आहे त पंहिंजे न्याणीअ खे कोर्ट ते चाढ़। पोइ हो चवंदो आहे यार मां पंहिंजी न्याणीअ खे कोर्ट ते न चाढ़ींदुसि, मां इज़तदार हां, मुंहिंजो ज़मीर मूंखे इजाज़त नथो ॾे। अहिड़ा माण्हू आहिनि हिन ज़माने में, कन कोन्हनि? ॾाढियां ॻाल्हायो। मुंहिंजी अम्मा फातिमा जे शर्मो हया जी चादर तन सदके वञा। मां किरोड़े काइनात जूं न्याणियूं अम्मा फातिमा जे कदमनि तां खोया था। तोखे कहिड़ी ख़बर त अम्मा फातिमा जी इज्जत छा है, अम्मा फातिमा जो मर्तबो छा है, अम्मा फातिमा जो मकाम छा है? हे मुंहिंजो अक़ीदो आहे, हे मुंहिंजे बुज़ुर्गनि जो अक़ीदो आहे, हे मुंहिंजे उस्तादनि जो अक़ीदो आहे, हे मुंहिंजे जमात जो अक़ीदो आहे। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, ऐलान थींदो, नबी जो, वली जो, गौसो, कुतबो, अब्दालो पंहिंजूं अखियूं हेठि कयो जो पाक मोहम्मद जी न्याणी फातिमा जन्नत वञी रही है। आए को सुभान अल्लाह चवण वारो। बुलंद आवाज़ सां। असांखे शर्म मिलियो आहे त हुजूर जे बचड़नि वटां मिलियो आहे, हुजूर जे घर मां मिलियो आहे। असांखे हया मिलियो आहे त पाक मोहम्मद जे घर मां मिलियो आहे। असांखे गैरत मिली आहे त मिठड़े मोहम्मद जे घर मां मिली आहे। माण्हुनि खे तासुर ॾिनो थो वञे त हज़रत अली साईं ऐं हज़रत अबू बकर साईं पाण में विढ़ियल हा। अब छा थी वियो? तव्हांजो लाउड स्पीकर करे करे गोहियूं थो हणे। कावड़ जी त न वियायो न? ख़्याल कजो चाहे प्यारींदोमांव भली अल्लाह। ॻाल्हियूं थोड़ियूं ॾुखियूं शुरू कयूं न, तव्हां बि परेशान थी विया। अल्लाहु अकबर। जिम्मेदारी सां ॻाल्हायां थो। तव्हांजे न्याणीअ सां को माण्हू चङो न हले, विढ़ी पए, उनखे धक हणे, धिका ॾे, भली मौलवी साहब हुजे, उहा न्याणी जेकॾहिं फौत थी वञे तव्हां उन खां उनजो जनाज़ो पढ़ाईंदव? सची ॻाल्हि ॿुधायो मूंखे। असुल न पढ़ाईंदो, सवाल ही पे। तोखे ख़बर हुजे अम्मा फातिमा साईं जी जॾहिं वफ़ात थी, जनाज़ो तयार आहे,
सहाबा सगोरा मौजूद हैं। सुनो अली मौजूदा, सुनो हसन मौजूदा, सुनो हुसैन मौजूदा। हजरत अली साईं पान थो चए हजरत अबू बकर के साईं फातिमा जो जनाजो तहां पढ़ायो। दाढ़ियां तो गल है बुलंद आवाज़ से हजरत अबू बकर जनाजो तो पढ़ाए, हजरत अली साईं पोया जनाजो पढ़े थो, हजरत हसन पोया जनाजो पढ़े थो, हजरत हुसैन पोया जनाजो पढ़े थो। नवाब शाह वारो मां तव्हांखे अल्लाह जे नालन जो कसम नहीं करे पुछा थो, यो प्यार आकन दुश्मनी है। इन जमाने में को शियो सुन्नी जे कड़े नमाज न तो पढ़े न पढ़ंदुस, को सुन्नी शिये जे कड़े नमाज न तो पढ़े न पढ़ंदुस, को देवबंदी बरेलवी जे कड़े नमाज न तो पढ़े न पढ़ंदुस, को बरेलवी देवबंदी जे कड़े नमाज न तो पढ़े न पढ़ंदुस। छो माने के सही न तो छो पढ़ाने जे कट यो सही चुम या गलत चुम मरी विया आयो। अब यो सही चुम या गलत चुम जेकरे हजरत अली साईं या हजरत हसन साईं या हजरत हुसैन साईं हजरत अबू बकर के जेकरे गलत समझन हा तो उन्हनि जे कढ नमाजूं पढ़न हा। माके जवाब खपे, माके जवाब खपे। हजरत अली जे शान जी तोखे कहिड़ी ख़बर? अली मुझो मुर्शिद अली, मुझो दिलबर अली, मुझो पीर अली, हक जो वली, शेर जली, असदुल्लाह गालिब, अली न धरती पे अल्लाह जो शेर हो। मुझे मुर्शिद अली न धरती पे अल्लाह जो शेर हो। लेकिन हजरत अली साईं, हजरत हसन साईं, हजरत हुसैन साईं, हजरत अबू बकर के गलत समझन हा तो उन्हें कदे नमाजू पढ़ाना। जेकरे हजरत उमर के गलत समझन हा तो उन्हें कदे नमाजू पढ़ाना। जेकरे हजरत उस्मान के गलत समझन हा उन्हें जेकरे नमाजू पढ़ाना। मरी छो आयो उधो उधो मिठड़े मोहम्मद करीम साईं जे विसाल खां पो पहिरियों खलीफो हजरत अबू बकर थियो, हजरत अबू बकर साईं जे वफात खां पो ॿियो खलीफो हजरत उमर थियो, हजरत उमर जे शहादत खां पो टियों खलीफो हजरत उस्मान थियो, हजरत अबू बकर साईं जी मुद्दत खिलाफत तकरीबन 2 साल 3 महीना ऐं कुछ ॾिहाड़ा। हजरत अबू बकर साईं जी मुद्दत खिलाफत तवज्जो खपे, फुल कंसंट्रेशन, मुकम्मल तवज्जो खपे। हजरत अबू बकर साईं जी मुद्दत खिलाफत 2 साल 3 महीना ऐं कुछ ॾिहाड़ा। हजरत उमर साईं जी मुद्दत खिलाफत तकरीबन 10 साल। हजरत उस्मान जी मुद्दत खिलाफत तकरीबन 12 साल। 2 साल हजरत अबू बकर वारा, 10 साल हजरत उमर वारा, टोटल 12 साल। 12 साल हजरत उस्मान वारा, कुल क्या 24 साल। उधो नवाब शाह वारो जिम्मेदारी सां ॻाल्हायां थो, ये 24 साल बराबर सोहणे अली अबू बकर उमर उस्मान जे पोयां नमाज़ पढ़ियो। सोहणे हसन अबू बकर उमर उस्मान जे पोयां नमाज़ पढ़ियो। सोहणे हुसैन अबू बकर उमर उस्मान जे पोयां नमाज़ूं पढ़ियूं। हिक ॿिन नमाज़न जी ॻाल्हि नथो कयां, 24 सालन जी ॻाल्हि थो कयां। 24 सालन जूं को मां जो पुट साबित करे त सोहणे अली हजरत अबू बकर जे खिलाफत में उन जे पोयां नमाज़ूं पढ़ण खां इनकार कयो, या हजरत अली हजरत उमर जे ज़माने में उन जे पोयां नमाज़ूं पढ़ण खां इनकार कयो, या हजरत अली हजरत उस्मान जे खिलाफत में उन जे पोयां नमाज़ूं पढ़ण खां इनकार कयो, तो साबित करे त सोहणे हसन उन्हनि जे कॾहिं नमाज़ूं न पढ़ियूं, सोहणे हुसैन उन्हनि जे कॾहिं नमाज़ूं न पढ़ियूं, को साबित करे। माहे रब जो कुरान खणी करे चवां तो को साबित करे, को साबित करे। क्वेश्चन डज नॉट अराइज। क़यामत कायम थी सके थी, को मां जो पुट ये शयूं साबित नथो करे सके। मां पंहिंजनि किताबनि में बि ॾेखारींदुसि, तुंहिंजे किताबनि में बि ॾेखारींदुसि।
तो हजरत अबू बकर के जमाने में हजरत अली साईं, हजरत हसन साईं, हजरत हुसैन साईं, अबू बकर साईं के पोया नमाजू पढ़ियो हिन मुसलसल मुसलसल लगातार मां साबित कंदुस। हजरत अली साईं, हजरत उमर के खिलाफत में उनके पोया नमाजू पढ़ियो, हजरत हसन हुसैन साईं उनके पोया नमाजू पढ़ियो मां साबित कंदुस। जिम्मेदारी से चवा थो सोहणे अली ए सोहणे अली जे बिन्ही बेचड़न हजरत उस्मान के खिलाफत में जनाब उस्मान के पोया मुसलसल नमाजों पढ़ियो 24 साल इन टिनी यारन की मुद्दत खिलाफत थे थी तकरीबन 24 साल। इनमो प्यार थो जाहिर थे या दुश्मनी थी जाहिर थे? दाढ़िया दाढ़िया बुलंद आवाज से पोतो के चमन थो चाहिया जिनखे अली पंहिंजो इमाम मञियो कुछ चवां पियो कुछ चवां पियो नवाब शाह वारा तोखे गुजारिश तो क्या जिनखे अली पंहिंजो इमाम मञियो तू भी उन्हनि खे पंहिंजो इमाम मञ। जिनखे सोहणे हसन इमाम मञियो उन्हनि खे तू पंहिंजो इमाम मञ। जिनखे सोहणे हुसैन इमाम मञियो उन्हनि खे तू पंहिंजो इमाम मञ। हजरत अमीर मुआविया साईं जे विच में हजरत अली साईं जे विच में इख्तिलाफ थी पियो। तस्लीम तो क्या कने कने बिन सगन भाइरन जे विच में भी इख्तिलाफ थी पवंदो कोन थी ना गालायो। हजरत अमीर मुआविया भी हुजूर जो सहाबी, हजरत अली साईं भी हुजूर जो सहाबी मनिया थो तो हजरत अली जो शान घणो मथे मनिया थो बरमला चवा थो हजरत अली जो शान तमाम मथे पर जहीं जन्नत में मुझे मुर्शिद अली वींदो उन्हीं जन्नत में जनाबे अमीर मुआविया वींदो छो तो हो भी हुजूर जो सहाबी हो भी हुजूर जो सहाबी ऐं सभनी सहाबिन जे लाए मदीने जे मीर फरमायो असहाबी कुल्लुहुम अदूल ऐं रब फरमायो उलाइका हुमुल फाइजून उलाइका हुमुल मुहतदून उलाइका हुमुल मुमिनून हक्का उलाइका हुमुल मुफ्लिहून उलाइका अल्लज़ी लम तहनल्लाहु कुलूबहुम लित्तक़वा रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू। सुभान अल्लाह जा आवाज बुधण चाहिया थो। रब तो फरमाए मुझे मिठड़े मोहम्मद करीम जा सहाबी खटी विया। रब तो फरमाए मुझे महबूब मोहम्मद करीम जे गुलामन जा बेड़ा पार थी विया। रब तो फरमाए मुझे महबूब मोहम्मद करीम जा सहाबी इहे थव मोमिन पक्का। रब तो फरमाए पंहिंजे महबूब जे सहाबिन जे दिलन जो इम्तिहान मां पाण वरतो। रब तो फरमाए मुझे महबूब मोहम्मद करीम जा सहाबी मां खां राजी मां उन्हनि खां राजी। कॾहिं कॾहिं सकन भाइरन जे विच में भी इख्तिलाफ थी पियो इख्तिलाफ थी पियो झगड़ो थी पियो पर सोने अली जे शहादत खां पोइ सोहणे अली जे बचड़न सोहणे हसन सोहणे हुसैन पान हजरत अमीर मुआविया सां ठाह कयो ऐं हजरत हसन साईं खिलाफत तां दस्तबरदारी जो ऐलान कयो जनाबे अमीर मुआविया जे हक में। अब गाल बुधो बिन भाइरन जो पान में इख्तिलाफ थी पे मिसाल जे तौर ते हिकड़ो भा अल्लाह के प्यारो थी वने पो उन जा बचड़ा पंहिंजे पीउ जे भाव सां सुलह कन यो कम चंगो आ या खराब आ गालायो। पो जेकॾहिं हिकड़े भाव जा बचड़ा पंहिंजे पीउ जे भाव सां सुलह कन त ॿिए कंहिंखे एतराज़ करण जो हक़ आहे? जरा मसा ॻाल्हायो छो न था? हजरत अमीर मुआविया सां सोहणे अलीअ जा बचड़ा ठही विया तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे? साबित कंदुमि चुड़न हौसला धार तू किताबन खे पढ़ियो ही ना है तू दीन खे पढ़ियो ही ना है।
जट तुझे निरड़ में लगा है न सिंधी में चेबो आ त जट ऐं फट बधा चंगा है न छा क्या मां साबित कंदुस पंजन किताबन मां भी तुंजन किताबन मां भी तो हजरत अमीर मुआविया साईं के हजरत हसन साईं पाण कूफे अचण जी दावत दिनी कूफे जी जामा मस्जिद में जिते सोहणो अली नमाज पढ़ाईंदो हो जुम्मे जो ॾींहुं हो हजरत अमीर मुआविया आयो गालियों थियूं लिखत थी सयूं थियूं तहरीरी एग्रीमेंट थियो तहरीरी मुआहिदो थियो जनाबे हसन ए जनाबे हुसैन बिन्ही हजरत अमीर मुआविया जे हथन ते खिलाफत की बैयत कई जिम्मेदारी सां ॻाल्हायो था हिक हिक लफ्ज़ तो के किताबन में गालियों न थियूं त मां वटि अच सुभान अल्लाह मां कोटिया जो पठान न आहियां जो नवाब शाह में कोट विकरण आयो हां सुभान अल्लाह मां हिन धरती जो हिस्सो हां मुझो जीअण मरण हिन धरती सां है अच मां वटि मां तोखे चांहि प्यारींदुसि तोखे बोतल प्यारींदुसि तोखे जूस प्यारींदुसि मानी जो टाइम हूंदो तोखे मानी खाराईंदुसि तोखे किताब खोले ॾेखारींदुसि ॾाढिया चई रहे सुभान अल्लाह हुजूर जी पेशन गोई पूरी थी हजरत हसन के बारे में एक भेरे मदीने के मीर फरमायो हो मिठड़े मोहम्मद करीम साईं जी गाल थो क्या नबी जन जो सरदार नबी रसूलन जो पगदार नबी कायनात जो महतार नबी अल्लाह जो दिल पर नबी जन जो अफसर शाफी महशर साकी के कौसर बुलंद बाला कदर चाहिए सुभान अल्लाह केड़ा केड़ा था चो सुभान अल्लाह रुगो उहे ॻाल्हायो जिन जो मदीने जे साईं सां प्यार आ रुगो 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 उहे ॻाल्हायो असां जो अकीदो आ मिठड़े मोहम्मद खां मथे को बि कोन्हे हिन सॼी कायनात में पाक मोहम्मद करीम खां मथा को बि कोन्हे ए असां जो अकीदो आ सब नबी गॾ कर सब वली गॾ कर सब पीर गॾ कर सब पैगंबर गॾ कर खुदा जी खलकल सॼी खुदाई गॾ कर 14 तबक गॾ कर हूरो फलक गॾ कर मिठड़े मोहम्मद करीम जो शान सभनी का मथे आ नारा तकबीर ताज तख्त खत्म नबूवत ताज तख्त खत्म नबूवत नारा तकबीर मदीने जे साईं जी गाल निकती आ त ब लफ्ज़ अर्ज़ थो क्या चवंदुम तॾहिं जॾहिं तां सब सुभान अल्लाह चवंदो वो अर्श के चिराग हैं मैं उनके कदमों की धूल हूं वो अर्श के चिराग हैं मैं उनके कदमों की धूल हूं ए जिंदगी गवाहरा ए जिंदगी गवाहरा मैं गुलाम रसूल हूं ए जिंदगी गवाहरा मैं गुलाम रसूल हूं नवाब शाह वारो असां के जेको मिलियो आ पाक मोहम्मद जे सदके मिलियो आ ॾाढिया त ॻाल्हि आहे वाइदो थो कयां तुंहिंजे शहर वरी जल्दी न ईंदुमि वाइदे ते अॼु ॻाल्हायो थी सके थो अॼु तुंहिंजूं रड़ियूं रुठल रब खे परचाए विझनि थी सके थो अॼु तुंहिंजे मुहब्बत जे करे रब करीम तुंहिंजो नालो जन्नतनि जे लिस्ट में लिखाए थी सके तो तुझे इन मोहब्बत के सिले में क़यामत के दिहाड़े तो के मदीने के साईं जी शफाअत नसीब थी वने ॾाढा ता चओ सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा इबारत माचुम असां खे जेको मिलियो मदीने के साईं जे सदके मिलियो ॻाल्हाईंदो हल जल्दी जल्दी असां खे इस्लाम मिलियो सदके दीन मिलियो हुजूर जे सदके कुरान मिलियो हुजूर जे सदके हदीस मिली हुजूर जे सदके असां खे नमाज मिली हुजूर जे सदके रोजा मिलिया हुजूर जे सदके हज मिलियो हुजूर जे सदके सुभान अल्लाह में सुस्ती छो असां के हजरत अबू बकर मिलियो हुजूर जे सदके असां के हजरत उमर मिलियो हुजूर जे सदके असां के हजरत उस्मान मिलियो हुजूर जे सदके असां के हजरत अली
अली मिलियो, हुजूर जे सदके असांखे हज़रत हसन मिलियो, हुजूर जे सदके असांखे हज़रत हुसैन मिलियो, हुजूर जे सदके असांखे इन फितने वारे ज़माने में जमीयत उलमा इस्लाम जहिड़ी जमात मिली त हुजूर जे सदके। नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम। कसम सां थो चवां नवाब शाह वारो, असांखे जेकॾहिं मिठड़े मोहम्मद करीम वारो झंडो मिलियो, मरी वे ॾाढा चओ सुभान अल्लाह तकबीर। असांखे जेकॾहिं मिठड़े मोहम्मद करीम वारो झंडो मिलियो त हुजूर जे सदके आहे को सुभान अल्लाह चवण वारो बुलंद आवाज़ सां। को पीपलो पंहिंजो झंडो हुजूर वटों साबित न करे सघंदो, को लीगलो पंहिंजो झंडो हुजूर वटों साबित न करे सघंदो। आहे खोड़ पार्टियूं इन्हनि जा लीडर पंहिंजा झंडा मदीने जे साईं वटों साबित न करे सघंदा। रब जो कुरान हथ में खणी करे चवां थो, मां हे झंडो मिठड़े मोहम्मद करीम वटां साबित कंदुसि। ॾाढा चाहिए सुभान अल्लाह। ऐं जेकॾहिं क़यामत जे ॾिहाड़े असांखे जन्नत मिलंदी त पाक मोहम्मद के सदके पंहिंजे अमलनि जो को आसरो ई कोन्हे। अमल ई कोन्हनि त आसरो कहिड़ो? गुनाहनि में गता पिया आहियूं, हिकु रब जे रहमत जो आसरो, ॿियो मदीने जे साईं जे शफाअत जो आसरो। ॾाढा चाहिए सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां। हजरत अमीर मुआविया सां लिखत में मुआहिदो थियो, हजरत हसन मुआहिदो कयो, हजरत हसन जे लाइ हुजूर पेशन गोई कई। मां हदीस जे किताबनि मां मिठड़े मोहम्मद करीम साईं जा लफ़्ज़ न ॾेखारियां त मां तुंहिंजो जवाबदार। हिकड़ी साईं जन मिंबर ते हा जनाबे हसन नंढड़ो अचे पियो, साईं जन मिंबर तां लथा, हजरत हसन खे खयूं कच्छ में खणी अचे मिंबर ते विहारियूं ऐं उन खां पोइ मदीने जे मीर फरमायो, इन इब्नी हाज़ा सय्यदुन। ॾाढा चाहिए सुभान अल्लाह। मदीने जे मीर फरमायो, ॿुधो, ॿुधण वारो ॿुधो, लिखण वारो लिखो, ॾिसण वारा ॾिसो, इन इब्नी हाज़ा सय्यदुन। हजरत हसन साईं जे बारे में रसूल फरमायो, हे मुंहिंजो बचड़ो सरदार। हुजूर फरमायो, मुझे हिन बचड़े जे ज़रिए अल्लाह मुसलमाननि जे ॿिनि वॾियुनि जमातुनि में ठाह कराईंदो। फ़िअतैन अज़ीमतैन मिनल मुस्लिमीन, हे पैगंबर जा लफ़्ज़ ऐं पाक पैगंबर जी पेशन गोई अॼु पूरी थी। जो हजरत हसन साईं ठाह कयो, झेड़ो ख़त्म थी वियो। हजरत हसन भी बचत कई, हजरत हुसैन भी बचत कई, ऐं पोइ जनाबे हसन हजरत अमीर मुआविया खे चयो, साईं जुमे जो ॾींहुं हा, जमात जुमे जे निमाज़ जे लाइ आई आहे, जंहिं मिंबर ते मुंहिंजो बाबो अली ख़ुतबो पढ़ंदो हो, अॼु मुंहिंजे बाबे अली जे मिंबर ते तव्हां ख़ुतबो पढ़ो। जंहिं मुसल्ले ते मुंहिंजो बाबो अली निमाज़ूं पढ़ाईंदो हो, अॼु उन मुसल्ले ते तव्हां भी ही निमाज़ पढ़ायो। हजरत हसन भी नमाज पढ़ी, हजरत हुसैन भी नमाज पढ़ी, जड़ो खत्म थी वियो। लिखत में मुआहिदो थियो, इख्तिलाफ सब खत्म थिया। हजरत हसन दस्त बरदारी जो ऐलान कयो ऐं सभिनी मुसलमाननि जो इत्तिफाक़ राय सां जनाबे अमीर मुआविया साईं अमीर मुंतखब थी वियो। हर साल 2 लख दिरहम, हर साल 2 लख, जिम्मेदारी सां ॻाल्हायां थो फॉर यूर काइंड इंफॉर्मेशन, हर साल 2 लख दिरहम इन मुआहिदे खां पोइ हजरत अमीर मुआविया साईं हजरत हसन साईं जे दर ते पहुचाईंदो हो ऐं हजरत हसन वरता हिन 19 साल बराबर। जेकॾहिं हजरत हसन जे दिल में का अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हुजे हां त न ठाह करे हां, न मुआहिदो करे हां, न जनाबे अमीर मुआविया खे बाबे अली जे मुसल्ले ते बिहारे हां, न पैसा कबूल करे हां।
नारन हणण जे लाइ बि थोड़ो कुछ तजुर्बो खपे। बस हाणे हमरा हिकिड़ो नारो हयो ई याद पोइ मां छो न हणायां। इनखे 40 ॾींहं जुनूबी वज़ीरिस्तान मोकिलियो त नारा सिखी चे। चङो इनखे शौक़ आहे नारनि जो त मां थो हणायां। मां चवंदुमि मुस्तफ़ा जो हम सफ़र। तहां ॾाढियां चवंदव ॿ दफ़ा जवाननि वांगुरु अबू बकर मुस्तफ़ा जो हम सफ़र। मज़ो न आहे, जमात वॾी आहे। मुस्तफ़ा जो हम सफ़र, मुस्तफ़ा जो हम सफ़र। गली गली नगर नगर 4 दफ़ा जवाननि वांगुरु चओ उमर 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 उमर। गली गली नगर नगर, गली गली नगर नगर, गली गली नगर नगर। हाणे मां चवंदुसि जामे क़ुरान नाशिर क़ुरान। तहां 2 दफ़ा चवंदव हज़रत उस्मा जामे क़ुरान नाशिर क़ुरान, जामे क़ुरान नाशिर क़ुरान। हिकड़े बुजुर्ग वरी हीअं नारो हणायो हो मुस्तफ़ा जो नूरुल ऐन। ॿुधण वारा 2 दफ़ा चवनि ज़िन्नूरैन ज़िन्नूरैन। मुस्तफ़ा जो नूरुल ऐन, मुस्तफ़ा जो नूरुल ऐन। ऐं हाणे मां चवंदुसि चमन चमन कली कली। तहां 4 दफ़ा चवंदव अली 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 अली। चमन चमन कली कली, चमन चमन कली कली। सूफी साहब तो लज छो थी थे। कुरान पाक खणी थो चवां जी अबू बकर साईं असांजे सिरनि जो साईं आ, जी उमर साईं असांजे सिरनि जो साईं आ, जी उस्मान साईं असांजे सिरनि जो साईं आ, ती हज़रत अली साईं भी असांजे सिरनि जो साईं आ। चमन चमन कली कली, चमन चमन कली कली। कुछ गालियों समझ। हजरत अमीर मुआविया साईं ता गालियों मां करे वियुस, बाकी मसलो यजीद जो मां यजीदी न आहियां, मां हुसैनी। तुझी गलत फहमी दूर थियण खपे। मां कल भी मुर्शिद हुसैन जे कातिलन ते लानत कई ही, मां अज भी मुर्शिद हुसैन जे कातिलन ते लानत तो कयो। तोके गलत समझायो वियो आहे। सोने हुसैन जी गाल निकती आ त ब लफ्ज़ बुध थकी पे आयो यार। वाइज आसां ता क्यों रात मां 2 बजे बांधो थियो, निड़ी तहां जी गसी वई भाड़िया छो थिया। गाल आयो तो मां बुधा तहां जो आवाज। सोने हुसैन जी गाल थी अचे। नबियों का ताजदार है नाना हुसैन का। न ॻाल्हाईंदो तो मां न ॻाल्हाईंदुसि। मां हर हर पुछां तो तां थकी पिया हो तो मां दुआ घुरायां। मां सां गॾु त कुल शेखुल हदीस वेठा आहिनि, तहां त शेखुल हदीस न आहियो, तहां त ॻाल्हायो। नबियों का ताजदार है नाना हुसैन का, काई ज़बान खामोश न रहे। नबियों का नबियों का ताजदार है नाना हुसैन का। अफजल है कुल जहान से घराना हुसैन का। नबियों का ताजदार है नाना हुसैन का। अफजल है कुल जहान से घराना हुसैन का। एक पल की थी हुकूमत, तवज्जो, एक पल की थी हुकूमत यहां पर यजीद की। एक पल की थी हुकूमत यहां पर यजीद की। सदियां हुसैन की है जमाना हुसैन का। एक पल की थी हुकूमत जहां पर यजीद की। सदियां हुसैन की है जमाना हुसैन का। दारिया तो जाओ सुभान अल्लाह।